नाज़रीन, औकाफ खाते जो कारनामो साम्हूं आयो आहे। तारीख़ में पहिरियों भेरो मस्जिद जे ख़तीब ऐं कंप्यूटर ऑपरेटर खे मैनेजर तौर मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त औकाफ खाते जे सूबाई वज़ीर जी मंज़ूरी सां नोटिफिकेशन जारी थियण बैदि सीनियर मुलाज़िम हैरान थी विया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला जी। सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, औकाफ जो कारनामो साम्हूं आयो आहे। तारीख़ में पहिरियों भेरो मस्जिद जो ख़तीब ऐं कंप्यूटर ऑपरेटर उन्हनि खे मैनेजर मुक़रर कयो वियो आहे। सूबाई वज़ीर औकाफ जी मंज़ूरी सां हैरान कंदड़ नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। कराची ईस्ट जे ख़तीब मुनीर तारिक खे मीरपुर खां 30 सर्किल जो मैनेजर मुक़रर कयो वियो आहे। औकाफ खाते जी जेका सभ खां वधीक ज़री ज़मीन आहे उहा बि मीरपुर खास में ई आहे। हैदराबाद जे सर्किल 1 ऐं 2 जी चार्ज जेका आहे उहा कंप्यूटर ऑपरेटर आसिम शेख हवाले कई वई आहे। जूनियर क्लार्क असिस्टेंट मैनेजर मुक़रर, 14 ग्रेड जे असिस्टेंट मैनेजर जूं जेके 2 चार्जूं आहिनि 11 ग्रेड जे आरिफ ख़ान हवाले कयूं वयूं आहिनि। हमज़ा ख़ान भट्टी जेको आहे उहो भिक्षा, इरशाद समूह सेवण, जमील अंसारी, सचल सरमस्त ऐं एस एम सईद जेको आहे हुनखे जाम साहब जो मैनेजर मुक़रर कयो वियो आहे। नोटिफिकेशन बाद जेके सीनियर ऐं जूनियर मुलाज़िम उन्हनि में ॻणती छायल आहे। सूबाई वज़ीर औकाफ सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे हुन चवणो आहे त खाते में ऑफिसरनि जी खोट आहे, जंहिं सबबु उन पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं लाॻापियल इख़्तियारनि खे लिखियो आहे त जेका सर्विस खाते में ऑफिसरनि जी खोट आहे उनखे पूरा कयो वञे। जी सलीम अला, महिरबानी अव्हां जी।